खुश खबर खुश खबर खुश खबर खुश खबर वीर गोठ जे रहवासियुनि जे लाइ खुश खबर। वीर गोठ जे सभिनी रहवासियुनि खे खुश खबर थी ॾिनी वञे त असांजे ॻोठ जो सचो समाज सेवक, असांजे दिलनि जो दुलारो, सॼे ॻोठ जो प्यारो दानवीर करमवीर माननीय सेठ मोहनलाल मूलाणी असांजे हिन वीर ॻोठ जो नओं मुखी चूंडियो वियो आहे। वरी बि यादि रखो, सेठ मोहनलाल मूलाणी असांजे हिन ॻोठ जो नओं मुखी नओं मुखी नओं मुखी। भोलेनाथ भंडारी संग पार्वतिया प्यारी, भोलेनाथ भंडारी संग पार्वतिया प्यारी। डम डम डमरू वजे सदाई, डम डम डमरू वजे सदाई, स्वर लहरिया न्यारी। भोलेनाथ भंडारी संग पार्वतिया प्यारी, भोलेनाथ भंडारी संग पार्वतिया प्यारी। भस्म बदन ते लगल आहे बधी अथे मृगशाला, भस्म बदन ते लगल आहे बधी अथे मृगशाला। नाग गले में सूहन थाजन हुजे मुदन जी माला, नाग गले में सूहन थाजन हुजे मुदन जी माला। मस्तीअ में ही मस्त रहे तो, मस्तीअ में ही मस्त रहे तो लगे तुझे के कुमारी। भोलेनाथ भंडारी संग पार्वतिया प्यारी, भोलेनाथ भंडारी संग पार्वतिया प्यारी। डम डम डमरू वजे सदाई, डम डम डमरू वजे सदाई, स्वर लहरी आ न्यारी। भोलेनाथ भंडारी संग पार्वतिया प्यारी, भोलेनाथ भंडारी संग पार्वतिया प्यारी। भंडारी जवन हिनके आहे भोलो भालो, भोले भंडारी जवन हिनके आहे भोलो भालो। शिव शंभू भी जवन प्रेमी जपन हिन जो नालो, शिव शंभू भी जवन प्रेमी जपन हिन जो नालो। हर हर महादेव दिल सा चवन सब, हर हर महादेव दिल सा चवन सब, बार बुढ़ा नर नारी। भोलेनाथ भंडारी संग पार्वतिया प्यारी, भोलेनाथ भंडारी संग पार्वतिया प्यारी। डम डम डमरू वजे सदाई, डम डम डमरू वजे सदाई, स्वर लहरी आ न्यारी। भोलेनाथ भंडारी संग पार्वतिया प्यारी, भोलेनाथ भंडारी संग पार्वतिया प्यारी। दिल साजे के ध्यान धरन ता तिंजा भंडार भरे तो, दिल साजे के ध्यान धरन ता तिंजा भंडार भरे तो। तीन दुखन जा दुखड़ा मिटाए कारज रास करे तो, तीन दुखन जा दुखड़ा मिटाए कारज रास करे तो। पल में रास थियण वारो, पल में
राज़ी थियण वारो आहे पर उपकारी भोलेनाथ भंडारी संग पार्वतिया प्यारी भोलेनाथ भंडारी संग पार्वतिया प्यारी डम डम डमरू वजे सदाई डम डम डमरू वजे सदाई लहरी आ न्यारी भोलेनाथ भंडारी संग पार्वतिया प्यारी 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 डम डम डमरू वजे सदाई डम डम डमरू वजे सदाई लहरी आ न्यारी भोलेनाथ भंडारी संग पार्वतिया प्यारी भोलेनाथ भंडारी संग पार्वतिया प्यारी भोलेनाथ भंडारी संग पार्वतिया प्यारी जेको खटी आयो खैर सां हो जमालो जेको खटी आयो खैर सां हो जमालो जेको नओ मुखी बणियो आ हो जमालो जेको जनता खे बि वणियो आ हो जमालो जेको सभिनी जो भलो कंदो हो जमालो मूंखे दारूअ लाइ पैसा ॾींदो हो जमालो जेको सभिनी जो भलो कंदो हो जमालो मूंखे दारूअ लाइ पैसा ॾींदो हो जमालो ओए छा थो चईं रे तोखे दारूअ लाइ पैसा ॾींदो 500 या 1000 आख़िर कुछ त ॾींदो 500 या 1000 आख़िर मूंखे पीअणो आ मूंखे जीअणो आ आख़िर हू त कुछ त ॾींदो अरे ॾींदे ॿटे जूता या चंपल आख़िर कुछ त ॾींदे हेलो 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 साईं तव्हां केरु तव्हां केरु छा मां केरु आहियां हाँ तू केरु है मां आहियां साईं सेठ साहिब जो न न न न न न न न अॻु में सेठ साहिब हुआ हाणे नवां मुखी बणिया आहिनि अच्छा हा त साईं मां मुखी साहिब जो नौकर मिर्चू न न न न न साईं तरसो हाणे मुंहिंजी बि वैल्यू वधी वई आहे साईं हाणे मां मिर्चू न पर मिर्चू मल बणजी वियो आहियां अच्छा अच्छा हा साईं हुकुम करियो कहिड़ो कमु अथव मुखी साहिब में मां उल्हासनगर मां किशन चंद कपड़े वारो तो ॻाल्हायां छा तव्हां उल्हासनगर मां किशन चंद कपड़े वारा सां ॻाल्हायो पिया मुखी साहिब खे वाधायूं ॾियणी हुई सेठ मुखी साहिब खे वाधायूं था ॾियणु चाहियो पिया अरे साईं सुबुह खां माण्हुनि वाधायूं ॾेई करे असुल दुखी करे छॾियो आहे मुखी साहिब खे हाणे मुखी बणजण जी ख़ुशीअ में यार दोस्त त वाधायूं ॾींदा ई न तव्हां हीअं करियो साईं तव्हां वाधायूं मूंखे ॾियो मां तव्हांजे पारां पार्सल करे मुखी साहिब खे वाधायूं पहुचाए ॾींदुसि पर मां पाण मुंहं सां थो ॾियणु चाहियां छाहे जो साईं सुबुह खां वठी सवें माण्हू सां ॻाल्हाए हणी पंहिंजो गलो ई ख़राब करे छॾियो अथऊं हा साईं छाहे जो कुछ देर अॻु में मां सेठ साहिब जे गले खे कोड़ो तेल लॻाए करे ज़ोर सां मालिश कई अथऊं गले जी मालिश ज़ोर सां तॾहिं वञी कुझु ॻाल्हाइण जे क़ाबिल थिया आहिनि तव्हां चिंता न करियो साईं मां तव्हांजी वाधायूं ज़रूरु पहुचाईंदोमांसि हा तव्हां दिलि धकीअ में रखो साईं हा मां ज़रूरु हा साईं ॿियो को कमकार ठीकु आहे साईं जय बोले जय बोले जय बोले जेको खटी आयो खैर सां हो जमालो जेको नओ मुखी बणियो आ हो जमालो जेको खटी आयो खैर सां हो जमालो जेको नओ मुखी बणियो अरे छोरा ईअं नची छो पियो अरे साईं तव्हांजे मुखी बणजण जे ख़ुशीअ में नचां पियो हाणे अञा उल्हासनगर मां कंहिं किशन चंद कपड़े वारे जो फोन आयो तव्हांखे मुखी बणजण जूं लख वाधायूं ॾिनियूं अथई किशन चंद कपड़े वारो हा अरे हे त मुंहिंजो पक्को यार आहे पक्को यार पहिरीं हिन ई ॻोठ में रहंदो हो छा हा असां गॾु स्कूल में अलफ अंब बे बोलरो पढ़ियो आहे ऐं साईं बदक काॾे वई बदक वरी कहिड़ी बदक साईं अलफ अंब खां पोइ बे बदक ईंदी आहे न बदक वरी छाजी सफ़ा को वाइरो आहीं
ऐं ॿियो असां नंढपण में ॾीटी ॾखर पिया रांदि खेॾंदा हुआसीं। चओ भोले शंकर। हाणे छा क्रिकेट कंदो आहे? क्रिकेट वरी धूड़ जा बुक। कपिड़े जो होलसेल वापारी आहे। किरोड़नि जो कारोबार अथसि, किरोड़नि जो। पर तूं फोन छो रखी छॾी? साईं कल्ह खां वठी करे घटि में घटि 2 साउंड माण्हू तव्हांखे फोन कई हूंदी। हाणे एतिरनि माण्हुनि सां ॻाल्हाए किथे तव्हां बीमार न थी पओ। इन करे तव्हांजे पारां मां ई पताए छॾियोमान। अरे हे नशे वरी हिते छो आयो आहे? साईं मां बि तव्हांखे वाधायूं ॾियण आयो आहियां। तव्हांजे लाइ रुपए वारो गुलनि जो हार वठी आयो आहियां। अरे हार न बि वठी अचां, कहिड़ो फ़र्क़ु पए हा? भॻवान खां कुझु घुरणो हूंदो आहे त बि गुलनि जो हार खणी वञिणो पवंदो आहे। मां तव्हां वटि ख़ाली हथ कीअं अचां? चङो बाबा, ठीक आ। मस्का तो हाणे खपंदा हूंदे 50-100 रुपया। 50-100? अॼु त 500 रुपया वठंदोमांव साईं। 500। 500? छो पहिरें जूं पेढियूं थियूं हलनि छा? साईं तव्हां जूं पेढियूं त हलनि थियूं न। 500 रुपया त मां ज़रूरु वठंदुमि। तव्हांजे मुकी बणजण जी ख़ुशीअ में अॼु मां विस्की, ब्रांडी, रम, जिन होलसेल में पीअंदुमि ऐं तव्हांखे होलसेल में दुआऊं बि ॾींदुमि साईं। जामन तूं न सुधरंदे। खणे 500 रुपया। वरी पंहिंजी इहा शिकिल न ॾेखारजांइ। हल हाणे हितां हल। साईं मुंहिंजी शिकिल भागन वारी अथव। कल्ह तव्हां मुंहिंजी शिकिल ॾिठी हूंदव, तंहिंजे करे तव्हां मूंखे बणे आयो। चङो बाबा, हाणे वञ हितां। वञा साईं? हा वञ बाबा वञ। पक्का वञा साईं? अलाह, हल हितां। अरे वञ मुंहिंजा बाबा वञ। हाणे ॿुध, हिते मिलियो आहे, मथे न मिलंदा। वञ हितां, वञ। की साहब अॼु मां तव्हां वटि 500 रुपया पिनण आयो आहियां। चङो तूं हल हाणे। जॾहिं तव्हांखे वोटनि जी ज़रूरत पए, तव्हां बि मूं वटि पिनण ज़रूरु अची त मां तव्हांखे वोट ज़रूरु ॾींदुमि। वञ हितां, वञ। अरे मिर्चू। चओ साईं। बाबा अंदरां वञी मथे जे सूर जी गोरी त खणी आ। इन नशे मथे में सूर विझी छॾियो। साईं मां त तव्हांखे घणेई मना कई, मुखी बणजण जी कोशिश न करियो। मुखी थींदा त महा दुखी थींदा। अञा तरसो, ॾिसो त साईं केतिरा ॼणा था त तव्हांजो सिर खाइण अचनि। मुंहिंजी त सलाह अथव साईं, 100-150 मथे जे सूर जूं गोरियूं बाज़ार मां घुराए रखो। अरे मथो तूं न खा मुंहिंजो। वञ अंदरां मथे जे सूर जी गोरी खणी आ। ठीकु आहे आणियां थो। ऐं ॿुध। चओ साईं। पाणीअ जो गिलास बि भरे अचिजांइ। ऐं अकुल जो अंधो। साईं मां एतिरो बेवकूफ़ कोन आहियां। तव्हां सां गॾु रही मां बि होशियार थी वियो आहियां। ओम नमो शिवाय। शुक्र आ मालिक, शुक्र आ। ओम नमो शिवाय। अरे मिली गोरी? हा साईं मिली। अरे त अच न। हा वठो साईं। गोरी फके करे थोड़ी देर आराम करियो। पानी त ॾे। खणो न साईं। तेसि ताईं मां तव्हां लाइ फोटो ऐं अदरक विझी करे गरमा गरम चांहि थो ठाहे खणी अचां। चांहि बांहि न खपे बाबा, बस। ठीकु आहे साईं, चांहि बांहि न त तव्हां लाइ हाई क्लास रोटी थो ठाहे खणी अचां। वाहिगुरु वाहिगुरु। जय भोले जय भोले। हरिओम मुखी साहिब। हरिओम हरिओम। वियो। मुखी साहिब वाधायूं हुजनव। भोलेनाथ तव्हांखे पंहिंजूं वाधायूं ॾे। कीअं अचणु थियव? आई त आहियां तव्हांखे वाधायूं ॾियण, पर हिकु ॿी बि ज़रूरी ॻाल्हि आहे। हा ॿुधाए। छा आहे जो ईंदड़ हफ़्ते मुंहिंजी धीअ मीना जी
शादी आहे शिव भवानी मंदिर में अच्छा अच्छा। ऐं ही कार्ड तव्हांखे ॾियण आई आहियां। परिवार समेत ज़रूरु अचिजो। हा हा ज़रूरु अचबो। न्याणीअ खे आशीर्वाद ॾियण कीअं न अचबो, परिवार समेत ईंदुसि, तूं को बि ख़्यालु न कर। पर हिकु ॿी बि ॻाल्हि आहे। हा हा चओ। चवण में त शर्म तो अचे, पर मजबूर आहियां। साउतरी भेण, तूं को बि हिजाब न कर, जेको चवणो हुजे बेझिझक ॿुधाए ॾे। न्याणीअ जी शादी आहे, 25,000 जी मदद कंदा त साईं तव्हांजो भलो कंदो। पैसनि बिना मां ॾाढी मुंझी पई आहियां। बस बस भेण, तूं को बि ख़्यालु न कर। तुंहिंजी न्याणी यानी मुंहिंजी न्याणी, मां कंहिंखे बि ख़ाली हथ कोन मोटाईंदो आहियां। वे 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 तूं हिते वे। जमुना, ओ जमुना। हाँ चओ। हीअं कर, कीअं करियां? हिनखे हिकिड़ा 25,000 खणी ॾेसि। 25,000? छो? अरे बाबा, इन न्याणी शादी आहे, सो पैसनि जी सख्त ज़रूरत अथसि। असां वटि को कारुनि जो कारखानो आहे जो सभिनी खे ॾींदा वतूं। लखे रुपया लुटाया अथव मुखी बणजण ते। किथे ईअं न थिए त पंहिंजे धीअ जे शादीअ लाइ असांखे ॿिए जे अॻियां झोल झलणी पवे। अरे जमुना जमुना, तूं कुझु सोचे ॻाल्हाए। हीअं न सोचबो आहे। संत चवंदा आहिनि। छा चवंदा आहिनि? संत चवंदा आहिनि, पखीअ जे पीअण सां की न खुटे नदीअ जो पाणी। पखीअ जे पीअण सां की न खुटे नदीअ जो पाणी। दान ॾियण सां धन वधे, इहा संतनि जी वाणी। ॾेसि न वेचारीअ खे 25,000 ॾेसि। अरे न ग़रीबनि जी दुआउनि सां ई त मां हिन ॻोठ जो मुखी बणियो आहियां। ॾेसि ॾेसि वेचारीअ खे 25,000 ॾेसि। 25,000 छो? चओ त सॼी तिजोरी आणे ॾियांसि। अरे एॾो गरम न थी, किथे ब्लड प्रेशर न वधी वञे। बुखार बुखार थिए त लख सवा मूंखे ई तो ते ख़र्च करणो पवंदो। बुखार ऐं मूंखे? अरे बुखार थिए मुंहिंजे जुतीअ खे। हूं भाऊ, मुंहिंजे करे तव्हां पाण में न विरो। मां ॿिए के अंधु जोली फैलाईंदुसि। खटे न्याणीअ जो भाग। न न भेण, तूं चिंता न कर। हीअ 2 मिंटनि में गरम थींदी आहे त वरी 3 मिंटनि में सोडा वांगुरु थधी थी पवंदी आहे। वे वे ख़्यालु न कर तूं। हिते को नोटनि जा वण लॻल आहिनि, जेको अचे थो तंहिंखे नोट कढी था ॾियनि। हाणे त असुल हद ई थी वई, सिधो 25,000। हे वठो 25,000। हा भेण, हे वटि 25,000। वञी पंहिंजे न्याणी शादी सुठे नमूने कराए। चओ भोले शंकर। भोले शंकर भगवान तव्हांजा भंडार भरपूर कंदव। भोले शंकर। हिकु ॻाल्हि चवांव, मञींदो? हिकु छो, तूं 10 ॻाल्हियूं चओ। तुंहिंजी ॻाल्हि कॾहिं न मञी आहे। चओ भोले शंकर। तव्हां सॼो ॾींहुं पिया जय भोले शंकर चओ। छो, भोले शंकर चवणु ख़राबु आहे छा? न न, ईअं केरु तो तव्हांखे चए त जय भोले शंकर चवणु ख़राबु आहे? पर मां थी चवां, तव्हां छो नथा पंहिंजे उन भोले बाबा खे प्रार्थना कयो त तव्हांजे सॼे हिन ॻोठ खे शाहूकार करे छॾे। पोइ न ई हूंदो को ग़रीब ऐं न ई को पोइ असांजो मथो खाइण ईंदो। हा हा, मुंहिंजो भोलेनाथ में पूरो विश्वास आहे। जे सची दिलि सां यादि कयांसि त ॻोठ खे छा, सॼे देश खे शाहूकार करे सघंदो आहे। सॼे देश खे। हिन सॼे देश जी ॻाल्हि त छॾियो। ॾिसां तव्हांजो भोले बाबा हिन ॻोठ खे शाहूकार करे सघे थो, पोइ मां तव्हांखे बि मञींदसि ऐं तव्हांजे हिन भोले बाबा खे बि मञींदसि। ॾिस, मुंहिंजे भोले बाबा खे चैलेंज न कर। उनखे जेको सची दिलि सां यादि कंदो आहे त उहो पल में प्रगट थी वेंदो आहे। उहो त बेवाहनि जी वाह आहे, हीरनि जो हमराह आहे।
हू जे चाहे त पल में निर्धन खे धनवान बनाए सघंदो आहे ऐं मर्जी पवेस त झोपड़नि खे बंगला बनाए सघंदो आहे। बस उन खां घुरण जी देर आहे। पंहिंजे लाइ त हिकिड़ो नंढड़ो घर न ठाहे सघियो, रहे तो हिमालय पर्वत ते। अरे चरी, हुनखे हुते ई आनंद ईंदो आहे। ठीक आहे न, चओ पंहिंजे भोले बाबा खे त हिन सॼे ॻोठ खे शाहूकार करे छॾे। वरी तूं मुंहिंजे भोले बाबा खे चैलेंज थी करे। मां हाणे जो हाणे हिते जो हिते तपस्या ते थो वियां ऐं जेसिताईं मूंखे भोले बाबा दर्शन न ॾिनो आहे तेसिताईं मां अन्न जल ग्रहण न कंदुसि। हाणे ये लीडरनि वारी धमकियूं न ॾियो। कलाक खनि रोटी न मिलंदी अथव त पेट में कुआं डोरन लॻंदा अथव। सेठ साहिब, तव्हांजे मुखी बणजण जे ख़ुशीअ में अहिड़ी त रोटी ठाही आहे जो हथ त छा बंदे ई आङुरियूं चटींदा। छा ठाहियो अथई मिर्चू? शाही पनीर, शाही बिरयानी, मलाई कोफ्ता, पालक जूं पुड़ियूं ऐं दही वड़ा। बस मिर्चू, वधीक न ॿुधाइनि। ईअं न थिए त सेठ साहिब पंहिंजे बुख हड़ताल जो प्रोग्राम न कैंसिल करे छॾे। बुख हड़ताल? वरी सेठ साहिब खे कहिड़ी तकलीफ़ थी आहे जो बुख हड़ताल था कनि पिया? बुख हड़ताल न, तपस्या चओ, तपस्या। तुंहिंजो सेठ साहिब चवे थो त जेस ताईं शंकर भगवान मुंहिंजे तपस्या ते राजी थी मूंखे दर्शन ॾेई सॼे ॻोठ वारनि खे शाहूकार न कंदो। शाहूकार? हाणे बस कयो, ॻाल्हाइण बंदि कयो। मूंखे तपस्या ते विहणो आहे। पर सेठ साहिब, मानी खाई त वियो। शांति। मां त वञा थी बाबा पारे में सत्यनारायण भगवान जी कथा ॿुधण। ऐं मां वञा थो रंधिणे में रोटी खाइण। बोल लक्ष्मी नारायण स्वामी की जय। जय लक्ष्मी रमणा स्वामी, जय लक्ष्मी रमणा। सत्यनारायण स्वामी, सत्यनारायण स्वामी। जनपातक हरणा। ओम जय लक्ष्मी रमणा। रतन जड़त सिंहासन अद्भुत छवि राजे। स्वामी अद्भुत छवि राजे। नारद कहत निरंजन, नारद कहत निरंजन। घंटा धुन बाजे। ओम जय ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय,
ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। तव्हां केरु आहियो साईं? मां आहियां शंकर, के शिव, के भोलेनाथ चवंदा आहिनि। भोलेनाथ? ॾिसण में त साईं तव्हां कंहिं नाटक कंपनीअ जा कलाकार था लॻो पिया। नादान बालक, थोरो सोचे सम्झी ॻाल्हाए। मूंखे बालक था चओ साईं। पूरनि 40 सालनि जो आहियां साईं। जेकर शादीशुदा हुजां हा न त हिन महिल मां 2-4 ॿारनि जो पीउ बि हुजां। पर साईं तव्हां हिते आया कीअं आहियो? अच्छा अच्छा अच्छा, सम्झुमि। तव्हां बि मुंहिंजे सेठ खां ज़रूर कुझु घुरण आया आहियो। मां तुंहिंजे सेठ खां कुझु घुरण न, कुझु ॾियण आयो आहियां। मां नाटक कंपनी जो कलाकार न, असली शंकर भॻवानु आहियां। छॾियो मस्ती साईं। जे असली शंकर भॻवान हुजो हा न त कंहिं ढगे ते या नंदी मेड़ ते ज़रूर चढ़ी अचो हा। अॼु आर्तवार आहे न, हो छुटी ते आहे। हो स्वर्ग जी यात्रा करण वियो आहे। स्वर्ग जी यात्रा तव्हांजे ख़र्च ते? हाय री क़िस्मत। मूंखां त ढगो चङो साईं। घटि में घटि हफ़्ते में हिकु ॾींहुं त छुटी करे था सघनि। मां त साईं हिन सेठ वटि गुज़िरियल 7 सालनि खां वठी आहियां। इन्हनि 7 सालनि में हिकु ॾींहुं बि मोकल कान कई अथमि। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ही मुंहिंजो भक्त त पंहिंजी धुन में पूरो आहे। हिकु कमु कर, जल जो लोटो खणी अच त छंडोणी तुंहिंजे सेठ खे सुजाग कयांसि। इहो थो खणी अचां साईं। साईं जल सां गॾोगॾु तव्हांजे लाइ गरमा गरम चांहि जो कोप बि ठाहे थो खणी अचां। चांहि? हीअ वरी चांहि छा थींदी आहे? छा तव्हांखे चांहि जे बारे में ॼाण कान्हे साईं? साईं असां सिंधी घर आयल महिमाननि खे चांहि ज़रूर पीआरींदा आहियूं। जीअं साईं तव्हां मथे सुर्ग में थोम रस याने भंग पीआरींदा आहियो। चङो झटि कर, जल खणी अच। साईं जो थो खणी अचां साईं। पर साईं इहा त ॻाल्हि ॿुधायो, तव्हां सिंधी ॻाल्हाइण सिखिया कंहिंखां? छा तव्हां बि कंहिं सिंधी क्लास में वेंदा आहियो? मूंखे कंहिंखां सिखण जी ज़रूरत कान्हे को। मूंखे न पृथ्वीलोक जूं सभई ॿोलियूं ईंदियूं आहिनि। सभु ॿोलियूं? पोइ त साईं तव्हांजो नालो लिम्का या गिनीज़ बुक में ज़रूर लिखाइणु घुर्जे। झटि कर, जल जो लोटो खणी अच। इहो थो खणी अचां साईं। पर साईं इहो त ॿुधायो, ही नांग वांग वञी थो या? वञा थो। इहो थो खणी अचां साईं। हाँ वठो साईं जल। मूंखे ॾियो, मां जलियां थो। ॾाढो गौरव आहे साईं। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। बाबा बाबा उथी बचा, तुंहिंजी तपस्या सफल थी आहे। भोले बाबा तव्हां पाण, भोले बाबा तव्हां पाण, मुंहिंजो त जन्म सफल थी वियो। मुंहिंजा त भाग खुलिया तव्हांजा दर्शन करे। जय भोले, जय भोले। तव्हां अकेला आया? माता पार्वतीअ खे न वठी आया? बचा, तो त सिर्फ़ मूंखे यादि कयो आहे, तॾहिं त मां अकेले आहियां। चओ बचा, तो मूंखे कीअं यादि कयो आहे? मां तुंहिंजी भक्तीअ ते प्रसन्न थी आहियां। घुर जेको घुरणो अथई, घुर। मूंखे पंहिंजे लाइ कुझु न खपे। मूंखे त तव्हां गंज ई ॾिना आहिनि। बस मां इहो चाहियां थो त हा घुर, जेको घुरणो हुजे घुर, बिना हिबक जे घुर। सिर्फ़ हिकु ई तमन्ना आहे त मुंहिंजे ॻोठ जा माण्हू सभु शाहूकार थी वञनि। शाहूकार याने? हिननि भगलनि टुटलनि झोपड़नि जे बदिरां सभिनी खे आलीशान बंगला हुजनि।
बंगलनि में फोन हुजे, टीवी हुजे, एसी हुजे, फ्रिज हुजे, मतलब त सुख जो सभु सामान हुजे भगवान, सुख जो सभु सामान हुजे। बस इहो ई मां चाहियां थो। बच्चा, इहे शयूं स्वर्ग में बि कान्हनि, पर हिन शयुनि जो उन्हनि खे तॾहिं आनंद ईंदो जॾहिं उहे पंहिंजे महिनत जी कमाई सां ख़रीद कंदा। छा इहे साधन स्वर्ग में कान्हनि? न बच्चा, न, बिल्कुलु न। तव्हांजी हिन धरतीअ ते त एतिरा विद्वान ऐं गुणवान माण्हू आहिनि जेके पंहिंजे महिनत ऐं बल सां हिन धरतीअ खे स्वर्ग खां बि वधीक सुंदर बणाए था सघनि पिया। असांजा देवी देवताऊं बि हिन धरतीअ ते जनम वठण लाइ सिकंदा आहिनि। पर बच्चा, मां कंहिंखे बि निराश न कंदो आहियां। मां तुंहिंजी भक्ति ऐं ॻोठाणनि जो प्रेम ॾिसी करे तो ते प्रसन्न थी चुको आहियां। तुंहिंजी तमन्ना ज़रूरु पूरी थींदी। यानी मुंहिंजे ॻोठ जा सभु माण्हू शाहूकार थी वेंदा? बिल्कुलु, सभई शाहूकार थींदा, सभिनी खे बंगला हूंदा। वाह भगवान वाह, पोइ त आनंद अची वेंदो। सभिनी खे पंहिंजा पंहिंजा बंगला हूंदा, सभई शाहूकार थी वेंदा भगवान। कोई कंहिंजे अॻियां हथ न टंगींदो। भोले बाबा, असांजे ॻोठ में कुल 777 झोपड़ा ऐं घर आहिनि। हिननि जी जॻह ते बंगला ठहण में घणो वक़्तु लॻी वेंदो? मतलब घणा साल लॻी वेंदा बाबा? मुंहिंजो हिकु सेवक आहे विश्वकर्मा। मां हाणे जो हाणे विश्वकर्मा खे हिते घुरायां थो। विश्वकर्मा? हा, विश्वकर्मा। हू एतिरो शक्तिशाली ऐं बलवान आहे। पंहिंजी शक्तिअ सां, बल सां तुंहिंजे ॻोठ जी हिकु ॾींहं में काया पलट करे छॾींदो। हिकु ॾींहं में? यानी 24 कलाकनि में? बिल्कुलु, 777 बंगला ठही वेंदा। वाह प्रभु वाह, 24 कलाकनि में 777 बंगला। तव्हांजी महिमा अपरंपार आहे प्रभु, अपरंपार आहे प्रभु। मां हाणे जो हाणे हिते विश्वकर्मा खे घुरायां थो। हुकुम कयो महादेव। विश्वकर्मा, ही आहे सेठ मोहनलाल। हे हिन ॻोठ जो नओं मुखी बणिजो आहे। हिन जी इच्छा आहे त हिन जे ॻोठ जा सभु माण्हू शाहूकार थी वञनि। ॾिसी थो हिन ॻोठ जा नंढा नंढा घर? हाँ, वीचारनि जा सभु घर टुटा पिया आहिनि। हा, इन नंढनि नंढनि घर जे बदिलां इन्हनि खे तूं आलीशान बंगला ठाहे ॾे। बंगला यानी महलात जहिड़ा स्वर्ग में आहिनि? हा, उन खां वधीक सुठा ऐं सुहिणा पूरा 777 बंगला तोखे सुभाणे ताईं ठाहे ॾियणा आहिनि। महादेव, तव्हांजी कृपा ऐं शक्ति मूं साण आहे। सुभाणे ताईं सभु बंगला तैयार थी वेंदा। पर महादेव, हिननि खे सिर्फ़ बंगला ई खपनि या ॿियो कुछ भी घुर्जे? तोखे हिन धरती जे माण्हू खां सिखणो ई पवंदो। हे मुंहिंजो भक्त मोहनलाल तोखे सम्झाए छॾींदो। तव्हांजा लख लख शुक्राना प्रभु, लख लख शुक्राना। महादेव, तव्हांजी आसीस सां मुंहिंजे लाइ को बि कमु ॾुखियो कोन्हे। मां सॼी धरतीअ जो चक्कर 1 कलाक में हणी ईंदुसि त सभु सम्झी वेंदुसि। ऐं हिन में देवताउनि जो पिणु फ़ाइदो आहे। देवताउनि जो फ़ाइदो? कहिड़ो फ़ाइदो? उहे शयूं असांजे स्वर्ग लोक में बि कमु ईंदियूं। हिन पृथ्वी लोक जा माण्हू असां देवताउनि खां बि वधीक होशियार आहियूं। हाणे मां हलां थो। पार्वती मुंहिंजो इंतज़ारु कंदी हूंदी। जय भोले प्रभु, जय भोले।
छिन छिन रूप धरा स्वामी छिन छिन रूप धरा श्रद्धा धारण कीनी श्रद्धा धारण कीनी तिनका कार्य सरा ओम जय लक्ष्मी रमणा ग्वाल बाल सब राजा वन में भक्ति करी स्वामी तन में भक्ति करी मन वांछत फल दीनो मन वांछत फल दीनो दीन दयाल हरि ओम जय लक्ष्मी रमणा चढ़त प्रसाद सवायो कटली फल मेवा स्वामी कदली फल मेवा धूप दीप तुलसी से धूप दीप तुलसी से राजे सत देवा ओम जय लक्ष्मी रमणा सत्यनारायण जी की आरती जो कोई गावे स्वामी जो कोई गावे तन मन सुख संपत्ति मन वांछत फल पावे ओम जय लक्ष्मी रमणा जय लक्ष्मी रमणा जय लक्ष्मी रमणा सत्यनारायण स्वामी सत्यनारायण स्वामी जनपातक हरणा ओम जय लक्ष्मी रमणा जय लक्ष्मी रमणा जय लक्ष्मी रमणा सत्यनारायण स्वामी सत्यनारायण स्वामी जनपातक हरणा ओम जय लक्ष्मी रमणा जय भोले जय भोले लगे तो तव्हां महादेव जा सच्चा भक्त आहियो। जय भोले जय भोले जय भोले जय भोले इन करे त महादेव साक्षात दर्शन ॾेई तव्हांजी इच्छा पूरी कई अथऊं। जय भोले जय भोले पर मोहनलाल हिकु प्रार्थना आहे। प्रार्थना प्रभु तव्हां हुकुम कयो प्रभु। ही ॻोठ थींदो हिकु जादुई नगरी। जादुई नगरी? जादुई नगरी कीअं प्रभु? हिन ॻोठ में सिर्फ हितां जा ही माण्हू रही सघंदा। प्रभु यानी हिते कश्मीर वांगुरु 370 जो क़ाइदो लॻाइणो पवंदो? अलाए हाणे हितां जा क़ाइदा कानून छा आहिनि सा मूंखे ख़बर कोन्हे। हाँ पर हिन जादुई नगरीअ में को बि ॿाहिरों लोहार मिस्त्री या कारीगर कम न करे सघंदो। सिर्फ हितां जा रहंदड़ कारीगर ही कम करे सघंदा। हीअ त पाण ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। हिन में ॻोठ वारनि जो पाण फ़ाइदो ई आहे न। पर ॿाहिरां माण्हू घुमण फिरण त अची सघंदा न। हा हा हिन जादुई नगरीअ में कोई भी माण्हू घुमण अची सघे थो। जय भोले। इन में को बि बंधन कोन्हे। जय भोले जय भोले जय भोले प्रभु। हाणे तव्हां ॿुधायो त हिननि बंगलनि में तव्हांखे छा छा खपे? हा प्रभु हिकु हिकु बंगले में हिकु हिकु लैंडलाइन फोन हुअण त ज़रूरी आहे न। फोन? इहो फोन वरी छा थींदी आहे? कमाल आहे। तव्हांखे फोन जे बारे में कुझु ख़बर कोन्हे?
जेकी शइ असांजे देवता लोक में कोन आहे हुन जी ॼाण मूंखे कीअं पवंदी? प्रभु हिन खे फोन चवंदा आहिनि। हिन फोन जे रस्ते असां दुनिया में पृथ्वीअ ते कंहिंसां बि केॾी महिल बि ॻाल्हाए सघिबो आहे। कंहिंसां बि किथे बि? हा। पर जेके माण्हू स्वर्गवास थी स्वर्ग में वञे हुन सां कीअं ॻाल्हाइबो? अञा ताईं अहिड़ी फोन हिन पृथ्वीअ ते कंहिं न ठाही आहे प्रभु। पर हा, जे तव्हां ठाहे सघो त तव्हांजा लख लख शुक्राना, करोड़ करोड़ महिरबानियूं प्रभु। सभ खां पहिरीं त मां पंहिंजे स्वर्गवासी ॾाॾे ॾाॾीअ सां ॻाल्हाईंदुसि प्रभु। न न न, बिल्कुलु न। मां अहिड़ो को वांदो कोन आहियां जो अहिड़ो फोन ठाहींदुसि। ख़बर पई त स्वर्ग लोक में फोन जूं घंटियूं पियूं वॼनि। कोई पंहिंजे माउ सां ॻाल्हाईंदो, कोई पंहिंजे पीउ सां ॻाल्हाईंदो, कोई पंहिंजे जोए सां ॻाल्हाईंदो ऐं कोई पंहिंजे नंढड़े नंढड़े ॿारनि सां ॻाल्हाईंदो। ॿियो त ठहियो, जे हिकु दुश्मन ॿिए दुश्मन सां ॻाल्हाईंदो त चवंदो चङो थियो तूं पहिरियों स्वर्ग हली वञ। न न भाई, मूंखे जेको कमु महादेव ॾिनो आहे हिन ॻोठ खे चमकाइण जो, मां पंहिंजी जवाबदारी पूरी कंदुसि। सिर्फ़ हिन ॻोठ जे घरनि में बंगलनि में फोन लॻाईंदुसि जेके सिर्फ़ हिन ॻोठ जे माण्हुनि सां ॻाल्हाईंदा। सॼी दुनिया सां मां बदल न आहियां। मतिलब त सभिनी जे घर में फोन लॻी वेंदा, लोकल लैंडलाइन तव्हां चालू करे ॾींदा। पर प्रभु, मां पंहिंजे फोन सां दुनिया में सभिनी सां पियो ॻाल्हाईंदो आहियां। पोइ छा मुंहिंजो फोन बंदि करे छॾींदा? मुंहिंजो कमु आहे ठाहिणु, ड्राइण मुंहिंजो कमु कोन्हे। तूं चिंता न कर। ठीकु आहे प्रभु, ठीकु आहे। पोइ बि लोकल फोन त चालू थींदो, पिया ॻोठ जा माण्हू हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा, पिया हिक ॿिए जे दिलि जो हाल अहवाल वठंदा। हा, जय हो प्रभु, जय भोले। हाणे ॿुधायो, हिन ॻोठ वारनि खे ॿी कहिड़ी ज़रूरत आहे? प्रभु, ॿी ज़रूरत आहे फ्रिज। फ्रिज? फ्रिज यानी? फ्रिज यानी हिन में रखियल शइ थधी थी वेंदी आहे। अच्छा, त तव्हां हिन में कहिड़ी शइ थधी कंदा आहियो? भाॼी, पाणी, फ्रूट ऐं खाधे जी सभु शयूं हिन में रखण सां थधियूं थी वेंदियूं आहिनि प्रभु। यानी तव्हां खाधो थधो करे खाईंदा आहियो? हक़ ते त हितां जा माण्हू बीमार था थी पवनि। ठीकु आहे, इहो बि थी वेंदो। ॿुधायो, ॿियो छा खपे? प्रभु, ॿियो एयर कंडीशन हुजण त ज़रूरी आहे न। हाणे इहा वरी कहिड़ी बीमारी आहे? ये बीमारी कोन्हे प्रभु। हिन मशीन खे चालू करण सां हिन मां थधी थधी हवा निकिरंदी आहे। अहिड़ी थधी हवा निकिरंदी आहे जेकी तव्हांजे स्वर्ग में बि कोन हूंदी। बस न, अञा कुझु रहियल आहे? बस आख़िरी हिकु ॻाल्हि प्रभु। ॿुधाए। प्रभु, हिकु हिकु बंगले में हिकु हिकु टीवी हुअणु ज़रूरी आहे प्रभु। टीवी? टीवी यानी? जीअं महाभारत में संजय धृतराष्ट्र खे कुरुक्षेत्र में हलंदड़ लड़ाईअ जो अखियुनि ॾिठे हाल ॿुधायो हो, अहिड़ी तरह घर वेठे टीवीअ रस्ते असां सॼे दुनिया जो हाल चाल ॼाणे सघंदा आहियूं प्रभु। ऐं त ॿियो, सिंधी नृत्य, गीत ऐं मनोरंजन जो साधन आहे टीवी प्रभु। ऐं प्रभु, पंहिंजो मनोरंजन कंदा आहियूं सिंधी नृत्य ऐं नाटक ॾिसी करे प्रभु। ठीकु आहे, ॿियो कुझु? बस भगवान, तव्हांजी महिरबानी। ॿियो, मुंहिंजे ॻोठ वारनि खे कंहिं शइ जो मोहताज न बणाइजो। ठीकु आहे, सुभाणे ताईं पक ई पक तव्हांजे ॻोठ जा सभु माण्हू आलीशान बंगले में हूंदा। मतलब त सुभाणे खां सॼो ॻोठ शाहूकार थी वेंदो। जय भोले, जय भोले प्रभु, जय भोले। पर हिकु ॻाल्हि रहिजी वई प्रभु। वरी कहिड़ी ॻाल्हि रहिजी वई? ए मानव, तुंहिंजी इच्छाउनि जो कोई अंत कोन्हे। ठीकु आहे, तव्हांखे तकर आहे। हाणे त वाक़फ़ियत थी वई,
वरी पोइ जे कोई ज़रूरी कमु पियो त अची मिलंदव न प्रभु। हा, तव्हां सिर्फ़ सचे दिल सां मूंखे 3 दफ़ा यादि कजो, मां मिंट में हाज़िर थी वेंदुसि। ऐं तव्हां महादेव जा ख़ासि भक्त आहियो ऐं महादेव पाण मूंखे आदेश ॾिनो आहे त हिन भक्त जूं सभु इच्छाऊं पूरी करे छॾ। पर हुन खां पहिरीं मां तव्हांजे सॼे ॻोठ जो हिकु चक्कर थो हणणु चाहियां। पर प्रभु हिन वेस में कीअं चक्कर हणंदव? तव्हांखे त हिकु आम माण्हू बणिजी वञणो पवंदो। अचो प्रभु अचो, आसन ग्रहण कयो। भगवान शंकर वरी केॾां वियो? मूं हुन लाइ केॾी न मस्तु ॾाढ़ू खटा विझी करे गरबा गरम कोकी ठाही आहे न साईं। अरे भगवान को तो वांगुरु वांदो आ जो तुंहिंजे कोकीअ लाइ सिरजी वेंदो। पर साईं भगवान मूंखां मोकिलाइण बिना ई हलियो वियो। तूं हे त ॿुधाए कोकी पचाइण में एॾी देरि कीअं लॻाए? हाणे छा ॿुधायांव साईं, कोकीअ सां गॾु मां भगवान लाइ चांहि बि ठाही हुई, पर अलाए कीअं चांहि मुंहिंजे कपिड़नि जे मथां किरी पई, सो कपिड़नि मटाइण में ई टाइम निकिरी वियो। पर साईं ही सेठ केरु आहे? ही सेठ न, विश्वकर्मा आहे, विश्वकर्मा। अच्छा अच्छा, विश्वकर्मा। साईं इहो नालो त मां पहिरियों दफ़ो थो ॿुधां। ही बि तव्हां खां कुझु घुरण आयो आहे छा? अरे न चरिया, हे घुरण कोन आया आहिनि, हे त ॾींदड़ आहिनि। हे शंकर भगवान जो ख़ासि माण्हू आहे। अच्छा हा, सुभाणे ताईं हिन ॻोठ जे 777 घरनि खे आलीशान बंगला ठाहे छॾींदा। छॾियो साईं, हाणे तव्हां बि मूंसां मज़ाक था कयो पिया। बंगलो ठाहिण जा ॿारनि जी ॻाल्हि आहे जो हिक ई राति में 777 बंगला ठाहे छॾींदो। अपमान! हिन प्राणी मुंहिंजी बेइज्जती कई आहे। मां हलां थो वापसि देवलोक में। भगवान नादान बालक आहे, माफ़ करे छॾियोसि। ॾिसो केॾी न मस्तु कोकी पचायो आहे। हिन हथ जी कोकी खाईंदा त उमिरि भर यादि कंदा। अच्छा, वाह वाह, छा त स्वादी कोकी आहे। अहिड़ी कोकी त मूं स्वर्ग लोक में बि कोन खाधी। साईं ॾहीअ सां खाईंदव न अञा वधीक मज़ो ईंदव। वाह वाह भाई वाह। वाह, हिन जी कोकी खाई अॼु मां ॾाढो प्रसन्न थियो आहियां। मां हिन खे अॼु स्वर्ग लोक में वठी वेंदुसि ऐं हुते रोज़ सुबुह जो मूंखे ही स्वादी कोकी पचाए ॾींदो त असुल आनंद अची वेंदो। न साईं, मां एतिरो जल्दी सुर्गवासी थियण नथो चाहियां। साईं जिन अञा त मूंखे शादी करणी आहे, 2 ॿार पैदा करणा आहिनि। तव्हां बि कमाल था करियो साईं, मुंहिंजे जीअर ई मूंखे सुर्ग में था वठी हलो पिया। तव्हां हिकु कमु करियो न साईं, मथे मुंहिंजी ॾाॾी ऐं नानी रहंदी अथव, उहे मूंखां बि वधीक स्वादी ऐं सुठी कोकी ठाहींदियूं अथव। ठीकु आहे, भले न हल, हाणे मां हलां थो। पर सुभाणे वो बंगला सुभाणे ताईं सभु बंगला ठही वेंदा। भोले बाबा जो हुकुम आहे, मञणो त पवंदो ई न।
हा ही वठो सत्यनारायण स्वामीअ जो प्रसाद। मुंहिंजे साहेड़ीअ सीमा घर में सत्यनारायण जी कथा कराई हुई। यको वञी सारीअ वटि वेही रही है। हाणे अध में कथा छॾे करे कीअं अचां? सत्यनारायण भगवान नाराज न थी वञे आ? पर हिते कुछ वक्त पहिरियों अचे आ त शंकर भगवान जो दर्शन करे पंहिंजो जीवन सफल बनाया जमुना। छा शंकर भगवान हिते आयो हो? हा हिते तव्हां सां मिलण? अरे मूंखे साक्षात शंकर भगवान दर्शन ॾिनो आहे। शंकर भगवान को वांदो वेठो आहे जो पंहिंजो कैलाश पर्वत छॾे हिते तव्हांखे दर्शन ॾियण ईंदो। मुखी बणजण जे धुन में पूरो महीनो चङी तरह निंड बि कान कई अथव। मुंहिंजी त सलाह अथव त हफ़्तो खनि किथे ॿाहिरि वञी करे न पंहिंजो दिमाग़ थधो करे अचो। अरे मुते विश्वास कर मुते। शंकर भगवान मूंखे दर्शन ॾिनो आहे, मूंखे वर ॾिनो अथई त सुभाणे असांजे ॻोठ जा सभई माण्हू शाहूकार थी वेंदा। सभिनी खे पंहिंजा पंहिंजा बंगला हूंदा। लॻे थो तव्हांजे दिमाग़ जूं नसूं न कमज़ोर थी वयूं आहिनि। सभिनी खे पंहिंजा पंहिंजा बंगला हूंदा। अॻ में रुगो रात जो सपना ॾिसंदा हुयो, लॻे थो हाणे ॾींहं जो जागंदे बि सपना ॾिसण शुरू कया अथव। ख़ैर उहे बि तव्हांखे त ॾींहं रात सिर्फ़ ॿियनि जी चिंता हूंदी आहे। अरे मां थी पुछां, जिंदगीअ में कॾहिं पंहिंजे लाइ को सुठो घर ठाराए सघिया आहियो? हलिया आहियो ॿियनि लाइ बंगला ठाराइण? जमुना ख़बर अथई संत छा चवंदा आहिनि? छा चवंदा आहिनि? संत चवंदा आहिनि कर भलो त थिए ई भलो। असांखे पहिरीं ॿियनि लाइ सोचणो घुर्जे, पोइ पंहिंजे लाइ। असां सिंधी जॾहिं पलो पवंदा आहियूं तॾहिं ख़बर अथई छा चवंदा आहियूं? छा चवंदा आहियूं? पहिरीं चवंदा आहियूं हे मुंहिंजा लालण सभ जी आस पुॼाए। पोइ चवंदा आहियूं पंहिंजी आस पुॼाए। असां पहिरीं ॿियनि लाइ घुरंदा आहियूं, हुन खां पोइ पंहिंजे लाइ घुरंदा आहियूं। तो सुभाणे ॾिसजांइ त सॼे ॻोठ में सभिनी खे पंहिंजा पंहिंजा बंगला आहिनि। हाणे सुर्ग मां कारीगर अची करे हिक ॾींहं में हेॾा बंगला ठाहींदा। तव्हां सां गॾु रही करे न ॻाल्हाए करे लॻे थो मुंहिंजो दिमाग़ बि ख़राब थी वेंदो। मां त वञा थी अंदरि आराम करण, तव्हां वेही बंगलनि जा सपना ॾिसो। हाणे हिनखे कीअं विश्वास ॾियारियां, सम्झ ई कान थी। हेलो हेलो मोहनलाल, मां घनशो थो ॻाल्हायां। घनशो गोरखपुर वारो? हा, उते सभु आनंद मंगल आहे? हा यार हिते त सभु आनंद मंगल आहे, फर्स्ट क्लास। उते कीअं गोरखपुर में सभु ठीकु आहे न? हिते सभु राज़ी खुशी आहिनि। मुखी बणजण जूं तोखे लख लख वाधायूं। अच्छा त इहा ख़बर गोरखपुर ते बि पहुची वई माना? अरे हा, हिन सिंधी अख़बार में त तुंहिंजो नालो पढ़ियो। महिरबानी यार, महिरबानी। अच्छा ॿुध, मथे हफ़्ते मुंहिंजे वॾे पुट राजूअ जी शादी आहे। राजू जी शादी आहे? वाह भाई वाह, इहा त ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे यार। वाधायूं हुजनि घनशा, वाधायूं हुजनि, करोड़ वाधायूं हुजनि यार। शादीअ जो सॼो प्रोग्राम मूं हिते गोरखपुर में ई रखियो आहे। अच्छा गोरखपुर में रखियो अथई न? ठीकु आहे। पर यार ही छोकिरी किथां जी आहे त ॿुधाए? उल्हासनगर जी। उल्हासनगर न, सिंधु नगर चओ, सिंधु नगर। ऐं ॿुध, पूरो हफ़्तो तोखे पंहिंजे परिवार समेत हिते अची रहणो आहे। पूरो हफ़्तो? अरे यार तूं बि कमाल तो करी। पूरो हफ़्तो मां कीअं रही सघंदुसि? अञा हाणे हिन शहर जो नओं मुखी बणियो आहियां। पूरो हफ़्तो त यार न अची सघंदुसि न। तोखे मुंहिंजी दोस्ती जो कसम। ॾिस यार ये कसम बसम कीअं तो ॾीं तूं? हाणे सम्झण जी कोशिश कर यार तूं। 5 ॾींहं त प्रोग्राम रखियो आहे। 5 ॾींहं? अच्छा 5 ॾींहं, ओके। पहिरें ॾींहुं त रिंग सेरेमनी रखी आहे। अच्छा त हीअ बीमारी तव्हांजे गोरखपुर में बि अची वई माना? ॿिए ॾींहुं वरी झूलण साईं जो बहिराणो रखियो आहे। वाह यार, हे झूलण साईं जो बहिराणो त हर सिंधीअ खे कराइणु खपे। अहिड़नि शुभ कारजनि ते झूलण साईं जो बहिराणो हुजनि ई खपे।
झूलण त असांजो इष्ट देवता आहे भाई, इष्ट देवता। ऐं 3 ॾींहं वरी माता जी चौंकी रखाई आहे। जय माता दी, जय माता दी। ॾाढो सुठो कमु कयो अथई यार, ॾाढो सुठो कमु। ऐं चौथे ॾींहुं गुरु साहिब जे पाठ जो भोग आहे। वाहेगुरु वाहेगुरु। गुरुअ जो पाठ ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, पर यार तूं मुंहिंजे शंकर भॻवान खे विसरी वएं। अरे भाई वो तो भाई मुंहिंजे दिल में वेठो आहे न। अच्छा, माना मूं वांगुरु तूं बि शंकर भॻवान खे पंहिंजे दिल में रखी वियारियो आहे। ऐं 5 ॾींहं वरी कॉकटेल पार्टी रखी आहे। अरे अरे अरे, सत्यानाश करे छॾे कॉकटेल पार्टी रखी यार। कॉकटेल पार्टी त मूंखे सफ़ा पसंदि ई कोन्हे। कॉकटेल पार्टी सां गॾु डीजे बि आहे। डीजे बि आहे भाई, यंग जनरेशन खे खुश करण लाइ। अहिड़े शुभ कार्य ते माण्हू हराम जो दारू पी पिया हिक ॿिए जे मथां किरंदा आहिनि, पिया हिक ॿिए जे मथां किरंदा आहिनि, ऐं ॿियो उल्टियूं करे सॼे हाल जी सत्यानाश करे छॾींदा आहिनि यार। मूंखे त सफ़ा इहा ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे। इहे 5 ई प्रोग्राम ऐं मथां शादी तोखे कीअं बि करे अटेंड करणी आहे, न त तुंहिंजी मुंहिंजी दोस्ती कट। अरे यार हीअं न चओ, दोस्ती छो थो कटी भला, पर ठीकु आहे मां कोशिश कंदुसि। कोशिश न, सुभाणे तोखे कीअं बि करे हिते पहुचणो आहे, समझ? सुभाणे? अरे सुभाणे त बंगला ठहे। कटे छॾी, फोन ई कटे छॾी। अरे भगवान छा कयां, हाणे हिते दोस्त ऐं उते ॻोठ। जय भोले जय भोले, भगवान रस्तो ॾेखार, छा कयां। केतिरा दफ़ा चयो थी माव त घणो न ॻाल्हायो, पर मुंहिंजी टके पैसे वारी मञो किथे था। कलाक खां ॿुधां पई त फोन सां असुल चिचड़ वांगुरु चिंबरिया पिया आहियो। कंहिंजी फोन हुई? अरे मुंहिंजे दोस्त गंछे जी फोन हुई, गोरखपुर मां। हुनजे पुट जी शादी आहे। चइनि 5 ॾींहंनि जो रोज को न को प्रोग्राम अथसि। चए थो हफ़्तो खनि हलियो अच। वञो, ज़रूर वञो। मां त तव्हांखे अॻु में ई चयो त हफ़्तो खनि किथे वञी करे हवा मटाए अचो। अरे पर मां कीअं वञी सघंदुसि? छो न वञी सघंदो? अरे बंगला जो ठहंदा। हे भगवान, ये बंगला 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 फाती आहियां मां त बंगला बंगला ॿुधी कुझु कोन ठहंदो। महान जो हाणे वञी करे तव्हांजी बैग तयार करे खणी थी अचां। तव्हां वञो, हींअर जो हींअर वञो, ट्रेन में वञो। ट्रेन न मिलेव त हवाई जहाज में वञो, पर वञो ज़रूर। मां बैग खणी थी अचां। अरे भगवान, समझे ई कान थी मुंहिंजी ॻाल्हि। हिन खे विश्वास कीअं ॾियारियां मां त शंकर भगवान बंगला ठाहींदो। ही वठो बैग। अरे जमुना, पर एॾी तकर छाजी थी करे? असुल तूं त काए कढ पई। तव्हां भले कुझु बि समझो, पर वञो। मतलब त वञणु ज़रूरी आहे? बिल्कुलु ज़रूरी आहे। चओ भोले शंकर, ठीकु आहे वञूं था, पर कपिड़ा त मटाए वठां। अरे कपड़नि मटाइण जी कहिड़ी ज़रूरत अथव? सुठा त पिया अथव कपड़ा। सुठा त पिया अथव कपड़ा। ये कपड़ा पाया मां गोरखपुर वेंदुसि। अरे हाणे मां नओं मुखी बणियो आहियां हिन ॻोठ जो, त हाणे कपड़ा बि नवां हूंदा, सम्झे? ठीकु आहे। अरे मिर्चू, छो दादी? सेठ साहिब जा सुठा नवां कपड़ा त कढजे। छो दादी? वञा तो गोरखपुर पंहिंजे दोस्त जे पुट जी शादीअ ते। शादी? साईं अकेला? तॾहिं छा तोखे बि वठी हलंदुसि छा? साईं हाणे तव्हां मुखी बढ़िया आहियो। हाणे त तव्हांखे पाण सां गॾु 4-5 चमचा रखणी खपनि। चङो साईं, 4-5 न, मूं अकेले कई वठी हलो। मां तव्हांजी शेवा कंदुसि, तव्हांजी बैग खे खणंदुसि। हा, इहा आइडिया सुठी आहे। मिर्चू तूं बि गॾु वञे, पर उते वञी करे हिकु ॻाल्हि जो ध्यानु रखजांइ त तुंहिंजो सेठ साहिब कंहिंसां घणो न ॻाल्हाए। तव्हां बिल्कुलु चिंता न करियो दादी, मां सेठ साहिब जो पूरो ध्यानु रखंदुसि। चङो हल, कपड़ा बपड़ा मटाए, मां बि कपड़ा मटायां। ठीकु आहे साईं। ढकु सदुलीअ ते पेर मुंहिंजा मोर लाॾा, चप चोर मुछ मोड़ मुंहिंजा मोर लाॾा। छा लगे तो मिर्चू मन? वाह, लगे तो हिन भेरे तुंहिंजी शादी थी वेंदी।
हे भगवान, तू भी शादी कई है ना, तोखे भी पार्वती माता है ना, तो मुखे मुझी शादी कराए ना, मां अकेलो ही मरी है तू छा। मिर्चू, ओ मिर्चू, काॾे वियो छोरो, काॾे वञी गर्क थियो? मिर्चू मिर्चू त कढो को बैग खणी हेठ वञी बीठो बि अथव। हेठ हली बि वियो? तोखां वधीक हुनखे तकर लगी आ। ठीक आ, तहां भी वञो हाणे। चङो, मां वञां तो ॿुध, सुभाणे बंगला ठहंदे थोरो ध्यान ॾिजांइ। हा हा, ध्यान ॾींदम। जीअं ई बंगला ठहिया न, तहांखे फोन भी कंदीमांव, ठीक आ? बंगला बंगला अञा ताईं दिमाग में बंगला था वसन। लगे तो शंकर भगवान सचमुच इन्हनि जी तपस्या ते राजी थी करे, पर मां त इन्हनि खे ईअं ई गुस्से में चयो हो। मां हाणे जो हाणे इन्हनि खे फोन थी लॻायां। हेलो हेलो, केर? जमुना? हाँ, कीअं आराम सां पहुची वियो न? हिते आराम सां त पहुची वियुमि, गाॾी 2 कलाक लेट हुई। 2 कलाक लेट हुई, पर तूं को फिक्र न कर, हिते सब कुछ ठीक ठाक आहे ऐं मिर्चू भी त गॾु आहे न। पर ॿुधो त सही। हा हा, ॿुधाए। आवाज पिया अचनि, हुते कुछ हले पियो छा? अंदर माता जी चौकी चालू आहे, तुंहिंजो फोन ॾिसी मां ॿाहिरि आयुसि। अच्छा, हे त ॿुधाए, ॻोठ वारनि जो छा हाल आहे? ॻाल्हि ई न पुछो। छो, छा थियो? हाणे असांजे ॻोठ में बंगला ई बंगला आहिनि। छा पई चईं? सभु शाहूकार थी विया आहिनि। सचमुच शंकर भगवान तव्हांजी आस पूरी कई। जमुना, मां तोखे पहिरीं पियो चवां त भगवान मुंहिंजी आस पूरी कंदो, पर तूं मूं ते विश्वास ई कोन कयो ऐं मूंखे गोरखपुर मोकिले छॾियो। मां हाणे जो हाणे वापसि थो अचां पियो। हाणे अध में शादी छॾे कीअं ईंदो? तव्हांजो दोस्त नाराज़ न थी वेंदो? ऐं बंगला को भॼी थोड़ी था वञनि। 2-4 ॾींहंनि जी त ॻाल्हि आहे, पोइ अची करे आराम सां ॾिसिजो। पर हे त ॿुधाए, ॻोठ वारनि जो छा हाल आहे? सभु ख़ुशि त आहिनि न? हा, ॾाढो ख़ुशि आहिनि। ख़ुशीअ में नचनि ऐं टपनि था पिया। हाणे त मूंखे असुल चैन न ईंदो। मां कोशिश करे जल्दी हली ईंदुसि वापसि। हेलो 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 हेलो, हा चओ। हेलो, तव्हांजो आवाज न पियो अचे। हेलो, अरे हाणे ॿुध, ॾाढो गोर आहे हिते, आवाज बि नथो अचे। हेलो, हा मां पोइ फोन कयां थो। ओके ओके, मां बि ॾिसां त सही ॻोठ वारा कीअं था ख़ुशी मनाइनि।
शौका अनाज जा भंडार भरियल आहिनि मेवन जा बाग बगीचा मिठड़ा मिठड़ा अंब था खाऊं कचड़ियूं पापड़ ऐं खीचा शाही बिरयानी शाही पनीर खाऊं मुर्बो ऐं आछा शाही बिरयानी शाही पनीर खाऊं मुर्बो ऐं आछा ओले कयो आपकार सबे थिया आयूं शौका ओले कयो आपकार सबे थिया आयूं शौका छाजी मेहनत छाजी मजूरी छाजी मेहनत छाजी मजूरी जो कयूं कोई कारोबार ओले कयो आपकार सबे थिया आयूं शौका कपड़ा सुकाइण कारण थिया थे पाड़े वारन सां लफड़ा वॉशिंग मशीन जे अंदर सुकन नकी धोइणा पवन था कपड़ा पाउडर सां कपड़ा चमकन हाणे खपेन सोडा ऐं खार पाउडर सां कपड़ा चमकन हाणे खपेन सोडा ऐं खार बोले कयो आपकार सबे थिया आयूं शौका बोले कयो आपकार सबे थिया आयूं शौका छाजी मेहनत छाजी मजूरी छाजी मेहनत छाजी मजूरी छो कयूं कोई कारोबार बोले कयो आपकार सबे थिया आयूं शौका नोटन सां आहिनि कबट भरियल तिजोरिन में सोन ऐं चांदी घर जे अंदर घरवारी हाणे हाणे वेठी आहे वांदी आईने अॻियां अची करे थी सॼो ॾींहुं सिंगार आईने अॻियां अची करे थी सॼो ॾींहुं सिंगार बोले कयो आपकार सबे थिया आयूं शौका बोले कयो आपकार सबे थिया आयूं शौका छाजी मेहनत छाजी मजूरी छाजी मेहनत छाजी मजूरी छो कयूं कोई कारोबार बोले कयो आपकार सबे थिया आयूं शौका रीना साड़ी तो केडी सुठी वाती थे केडी खुश थी लगी अहिड़ियूं साड़ियूं त सभई साड़ियूं मुंहिंजे कबट में पयूं आहिनि साड़ियूं त छा सभई ड्रेसूं बि आहिनि मूं वटि कल्ह जेके असां शयूं सपने में पे ॾिठियूं उहे हक़ीक़त में पई ॾिसण अचनि हींअर त असां अमीरनि वांगुरु रोज किटी पार्टी कंदासीं रोज घुमण वेंदासीं रोज पिक्चरुनि ते वेंदासीं मौजा ई मौजा कंदासीं चंद्रू साहब रातों रात ही त चमत्कार थी वियो अरे राजू मां छा ॿुधायां मां राति जो सुम्हियुसि नंढे घर में सुबुह जो उथियुसि त हे वॾो घर अरे वाकई असांजी त क़िस्मत ई बदिलजी वई आहे रोज नवा नवा गह पाईंदासीं सुनीता शान सां रहंदासीं हाणे त मां रोज मैचिंग पर्सियूं खणंदसि ऐं घुमण वेंदसि रोज हलंदासीं पार्लर में वारनि जी नई नई स्टाइल ठाराईंदासीं मां वॾी खुड़ीअ वारा सैंडल वठी मां बि टक टक करे पंधु कंदसि हा हाणे
मां रोज़ धंधे ते एसी कार में वेंदुसि। मां त घर में वेही आराम कंदुसि, छोजो मुंहिंजा कबट नोटनि सां भरिया पिया आहिनि। पोइ मूंखे कम ते वञण जी कहिड़ी ज़रूरत। हींअर असां रोज़ गार्डन में वञी योगा परिवार सां गॾु पंहिंजी हेल्थ ठाहींदासीं। मां त हाणे रोज़ पंहिंजे साहेड़ियुनि सां गॾु शाम जो गार्डन में घुमण वेंदुसि। हाँ यार मां त कॾहिं सोचियो बि न हुयो जिंदगी में कॾहिं एॾा सुठा कपिड़ा पाइण मिलंदा। सच तो चई यार, मां कॾहिं सोचियो बि न हुयो त मुंहिंजे घर जे ॿाहिरां केसी कार बीठी हूंदी। हाणे त यार असांजो ऐश ई ऐश आहे। इन ॻाल्हि ते चीयर्स चीयर्स। साक्षी तोखे बांस अचे थी? तो बाथरूम धोतो अॼु? ॿाहिरां थी अचे बांस। अरे हिते गटर जो गंदो पाणी तो वहे, सॼे घर में न अचे। हिते बांस थी वेंदी, मच्छर थी वेंदा। छा कयां? हाँ मुखी के फोन थी कयां। हेलो, हाँ मम्मी, हाँ ॿुधाए कहिड़ो हाल अथई? मां हिकदम ख़ुशि आहियां ऐं मुंहिंजे ॻोठ वारा बि ख़ुशि आहिनि। शाहूकार जो थी विया आहिनि मुंहिंजी महिरबानीअ सां। मतलब इहो, तोखे त ख़बर आहे त मुंहिंजो घोट यानी तुंहिंजो नाठी शंकर भॻवान जो सचो भक्त आहे। मूं ई त हिननि खे उकसायो त शंकर भॻवान खे चओ त सॼे ॻोठ खे शाहूकार करे छॾे। बस तूं मतलब न समझो। ओफो मम्मी, मतलब यानी कि चैलेंज। हाँ मूं हिननि खे चैलेंज कयो, अगर तव्हांजे भक्तीअ में शक्ति आहे चओ पंहिंजे भोले बाबा खे त सॼे ॻोठ वारनि खे शाहूकार करे छॾे। बस पोइ छा, हिननि मुंहिंजो चैलेंज मञियो। ख़बर अथई छा थियो? ही गुस्से में शंकर भगवान जी तपस्या ते वेही रहिया ऐं शंकर भगवान तपस्या ते राजी थी करे हिननि खे दर्शन ॾिनो ऐं दर्शन ॾियण खां पोइ बस पोइ त सॼे ॻोठ जो नक्शो ई बदिलजी वियो। तूं पाण अची पंहिंजे अखियुनि सां ॾिस कीअं त असांजो ॻोठ सॼो बदिलजी वियो आहे। मम्मी मां तोसां पोइ थी ॻाल्हायां, कंहिंजो फोन थो अचे, ठीकु आहे? हेलो, मुखी साहब घर में आहिनि? न हे त ॿाहिरि विया आहिनि, ईंदा 2-3 ॾींहंनि में अची वेंदा। मुंहिंजे घर जे ॿाहिरि गटर आहे न, गटर वो ख़राब थी वियो आहे। हुनजो गंदो पाणी घर में अंदर थो अचे। तव्हांजे घर जे ॿाहिरों जेको गटर आहे उहो ख़राब थी वियो आहे, उनजो पाणी थो वहे ऐं उहो गंदो पाणी तव्हांजे घर में थो अचे। अरे त पोइ हिन में मां छा करियां? तव्हां बस मुखी साहब खे न्यापो ॾिजो। हाँ पर हे बि अची छा कंदा? तुंहिंजे घर जो अची गटर त कोन ठाहींदा? अरे कंहिं मजूर खे घुराए या प्लम्बर खे घुराए करे पंहिंजे घर जो गटर ठाराए न। अरे 50-100 खणी ॾेन न। हाणे तोखे पैसे जी कहिड़ी कमी आहे? 50-100 बि कंहिं मजूर खे नथी ॾेई सघी छा? इहा ई त तकलीफ़ आहे, सभु शाहूकार थी विया आहिनि। छा अधी केर अचण लाइ तयार ई कान्हे, इन्ही करे त मुखी खे फोन थी कयां। त हे बि छा कंदा? अची तुंहिंजे घर जो गटर ठाहींदा छा?
हाँ, हिकु त मुंहिंजे घोट जे महिरबानीअ सां तव्हां सभु शाहूकार थियो, मथां वरी मूंखे ई थी चए त मां अची गटर ठाहियां। बंदि कर फोन। हाँ हाँ, फोन ही रखे छॾियईं। ही मुखियानी आहे, माण्हू जी परवाह ई कोन अथसि। ओहो, हिन मोए नल खे वरी छा थियो आहे? सॼो घर पाणी पाणी थियो आहे। ॾिसां त सही मोए खे थियो छा आहे? मो नल त बंदि ई नथो थिए पियो। ओए, हिन खे वरी छा थियो? हो बंदि न थियो आहे त वरी हे चालू थी वियो आहे। छा मुसीबत आहे? नल वारे खे लॻे थो फोन करणो पवंदो। हरिओम भेण, कीअं खुश राजी परसन? परसन वरी कीअं थींदसि? छो भेण, मुखी साहब जी कृपा सां सभु कुझु त अथव। उहो त ठीकु आहे, पर मुंहिंजे घर जो नल ख़राब थी वियो आहे, बंदि ई नथो थिए। नल भेण, नल ठाहिण जा नंढा नंढा धंधा बंदि करे छॾिया आहिनि। नंढो कम? अच्छा अच्छा, तोखे पैसा घटि मिलंदा, इन जे करे न कम खे नंढो तो चए। पैसनि जी त तूं चिंता ई न कर। पैसा भेण, पैसनि जी कहिड़ी ॻाल्हि आहे? पैसनि जी कंहिंखे परवाह पई आहे? चओ त मां ॾेई वञाव। छा मतलब? मतलब इहो आहे कि हाणे नल ठाहिण जो धंधो बंदि करे छॾियो आहे। साईं जी दया सां आराम ई आराम आहे। त तव्हां नल ठाहिण न ईंदो छा? असुल न, ॿिए कंहिंखे वञी चओ। हे भगवान, सभु शाहूकार थी विया आहिनि, कोई कम करण ई नथो चाहे। हाणे मां मुखीअ जे घर में ई थी फोन कयांसि। हेलो हेलो, मुखी साहब सां ॻाल्हाइणो आहे। न, मुखी साहिब कोन्हनि। केॾी महिल ईंदा? सुभाणे ईंदा। चओ, कहिड़ो कमु अथई? मुंहिंजे घर जो नल ख़राब थी वियो आहे, सॼो घर पाणी पाणी थी वियो आहे। बिस्तरा बासण सभु आला थी विया आहिनि ऐं ॿार हुन में तरनि था पिया। ॿार तरनि था त तरनि ॾे न, स्विमिंग पूल जो ख़र्च बची पवंदव। नल को टुटी पियो आहे, तव्हांखे लॻे त ॿार तरनि था, ऐं स्विमिंग पूल जा पैसा थी बचायां? अरे हाणे नल टुटी पियो अथव त ॿियो नल हणाए न, या वरी प्लम्बर खे घुराए करे नल ठाराए वठ। कोई अचण लाइ तयार ई कोन्हे, सभु शाहूकार थी विया आहिनि, पंहिंजा पंहिंजा धंधा बंदि करे वेठा आहिनि। त मां अची ठाहे ॾियांव? न, तव्हां मुखीअ खे मोकिलियो। मूंसां घणो न ॻाल्हायो, मुखी साहिब अचे न उन सां ॻाल्हाइजो। हा, रख फोन, ठीकु आहे? चयो मैं न, फोन रख, सम्झो? हाँ, रखी छॾे। हेलो, बंगले नंबर 20 मां था ॻाल्हायो? चओ, तव्हांजे सॼे घर में शौक़ था अचनि। अरे भाऊ, त पोइ लाइट वारे खे घुरायो न, मूंखे छो फोन कयो अथव? मुखी साहिब हिन वक़्तु न ॻाल्हाईंदा, घर में ई कोन्हनि त किथां ॻाल्हाईंदव? हा, तव्हां ईअं कयो, लाइट वारे खे घुराए करे पंहिंजे सॼे घर जी लाइट ठाराए छॾियो। नथा अचनि लाइट वारा? हाँ, शाहूकार थी विया आहिनि, इन करे कम करण बंदि करे छॾियो अथऊं। अरे त मां अची लाइट ठाहे ॾियांव? हाँ, कोई मरी वियो त तव्हां असांखे ॾोह ॾींदो? असांजे मथे ते पाप लॻंदो? भाऊ, हिकु त मुंहिंजे घोट जे करे तव्हां सभु शाहूकार थियो, भगल टुटल झोपड़नि जे बदिलां तव्हांखे आलीशान बंगला मिलिया। एहसान त छॾियो, उल्टो तव्हां असांखे पिटियो था। तव्हां जहिड़ा माण्हू न उन्हनि झोपड़नि में ई ठीकु आहिनि। हा, रहो उन्हनि भगलनि टुटलनि झोपड़नि में त ख़बर पएव। मूंसां घणो न ॻाल्हायो, चयो मांव न मुंहिंजो मथो न खाओ। अचण ॾियो मुखी साहिब खे। हा, उन्हनि सां ॻाल्हाइजो।
अची वेंदा सुभाणे ताईं अची वेंदा। हा हा थी सके तो अॼु जीअं ईंदा न मां तव्हां वटि मोकिलींदीमान। ठीकु आहे हाणे रखां फोन? रखो। माण्हू आहिनि अलाए मूंखे बि कहिड़ी खुटीअ खयो हुयो जो हिननि खे जबरदस्ती मोकिले छॾियो गोरखपुर, उहो बि हफ़्ते लाइ। हिन ॻोठ वारनि त मुंहिंजो जीअं ई जंजाल करे छॾियो आहे। हिकु त मुंहिंजे घोट जे महिरबानीअ सां सभिनी खे बंगला मिलिया, ऊचा ऊचा सामान मिलियनि, कहिड़ी कमी अथनि, तॾहिं बि चैन कोन अथनि। हेलो चो सब दुकान ही बंद पिया आहिनि, सामान किथां वठां? शटर ही बंद है, कॉपी किथां वठूं? सब दुकान ही बंद है, मैं कंपास कहाँ से लूं? सविता भाॼियुनि जा दुकान ई बंदि आहिनि, भाॼियूं किथां आणियूं, छा खाऊं? परेशान कयो अथऊं, छा खाऊं छा खाऊं? छो राजू भाई दुकान बंदि करे वेठा आहियो? साईं एॾो कुझु ॾिनो आहे, हाणे ज़रूरत कहिड़ी आहे दुकान खोलण जी? आराम सां खोलींदासीं। मां त असुल दुखी थी वई आहियां। हिन ॻोठ वारनि त असुल मूंखे तपाए मारियो आहे। छा थियो जमुना दीअ, तूं त ॾाढी परेशान पई लॻी। परेशान परेशान न, महा परेशान आहियां। छो? तोखे त ॾाढो ख़ुशि थियणु घुर्जे, तुंहिंजो घोट हाणे मुखी थी वियो आहे। उहा ई त तकलीफ़ आहे मम्मी। मतलब पाण त बणिजी वियो आहे मुखी, पर मूंखे करे वियो आहे दुखी। मां त तुंहिंजो मतलब ई न समझो।
पाण त हलिया विया मौज करण, मुंहिंजे लाइ मुसीबत करे विया। मुसीबत? अरे तुंहिंजे लाइ वरी कहिड़ी मुसीबत कई? सॼे ॻोठ जी शिकिल ई बदिलजी वई आहे हफ़्ते में। वाह वाह, छा त आलीशान बंगला ठहिया आहिनि। अची वियो तव्हां, पर मिर्चू किथे आ? मिर्चू वियो आहे पंहिंजो आलीशान बंगलो ॻोल्हण। विश्वकर्मा के कुंड में ठाहियो हूंदुसि। आलीशान बंगला सिर्फ़ तव्हांखे था ॾिसण में अचनि, हणी सॼे ॻोठ जी सत्यानाश करे विया आहियो। मूं सत्यानाश कई? ॿियो वरी न त छा? अरे साईं सभिनी जो पंहिंजो पंहिंजो भाग ठाहियो आहे, साईं जे कईअ में हथ न विझणु खपे। मूंखे त ख़बर नथी पए आख़िर थियो छा आहे? तूं एॾो परेशान छो पई थी? ॾिसो हो साम्हूं कचरे जा ढेर। हा बराबर, कचरे जा ढिग त ॾाढा थी विया आहिनि, गटर बि पिया वहनि। केॾी न गंदी बांस थी अचे। छो इहे सफ़ाई वारा हड़ताल ते आहिनि छा? हड़ताल बड़ताल ते न विया आहिनि, कमकार छॾे वेही रहिया आहिनि। पर कम छो बंदि कयो अथऊं? तव्हां ई त शंकर भॻवान खे हिते घुराए चयो त सभिनी खे शाहूकार कर। पर हो त मां सभिनी जो भलो ई कयो न। भलो वरी दूर जा बुक कयो अथव। कल खां घटि में घटि 100 फोन आया हूंदा। कंहिंजे घर जो नल ख़राब आहे त कंहिंजे घर जो गटर तो वहे त कंहिंजे घर में पाणीअ जा तलाव थी विया आहिनि। ॿियो त ठहियो किंजे घर में लाइट में शॉक था अचनि। चवनि था जे शौक़ में असांजे घर जो को भाती मरी वियो न त उनजो पाप बि तव्हांखे लॻंदो। मूंखे छो लॻंदो पाप? अरे जे नल ख़राब थिया अथनि, गटर ख़राब थिया अथनि, लाइटियूं ख़राब थियूं अथनि त कंहिंखे घुराए 100-200 ॾेई ठाराइनि न। हाणे त सभु पैसे वारा थी विया आहिनि, सभु शाहूकार थी विया आहिनि। इहा ई त मुसीबत आहे न, जो हाणे सभु पैसे वारा यानी शाहूकार थी विया आहिनि। सभु पंहिंजे घर में न टंगा टेड़ियूं करे सुम पिया आहिनि, सभु हॾनि सुका थी विया आहिनि। हाणे ख़बर अथव माण्हू छा था चवनि था त हाणे तव्हां यानी मुखी साहिब अची करे असांजे घर जो गटर ठाहे, असांजे घर जो नल ठाहे। तूं चए छा थी? मां नल ऐं गटर ठाहींदुसि? मूंखे त कुझु सम्झ में ई नथो अचे। अलाए छा थी चए? मां फ्रेश थी थो अचां। मुखियाणी छा थियो सावित्री भेण? मूं छा कयो जो मुंहिंजे मथां एॾो भड़कंदी आई आहे? असां त पंहिंजी ग़रीबीअ में ई ख़ुशि हुआसीं। तूं ईअं चई छा पई? असां त सभिनी तव्हांखे चयो कंहिं त सॼे ॻोठ खे शाहूकार कयो। अरे त सॼो ॻोठ शाहूकार थियो त इन में तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे? तकलीफ़ त वॾी थी आहे मुंहिंजे लाइ त ॼण मुसीबत खड़ी कई अथव। मुसीबत? हा, तव्हांखे यादि हूंदो अॻे हफ़्ते मां तव्हां खां 25,000 वठी वई हुअसि। चङी तरह यादि आहे। उहे 25,000 वापसि ॾियण आई आहे? वापसि? दूर जा बुक। उहे पैसा त मां खाधे वारे रांदे खे, कपड़े वारे खे ऐं सोनारे खे एडवांस ॾेई आई आहियां। त पोइ बाक़ी मुंहिंजी धीअ जी शादीअ में 2 ॾींहं पिया आहिनि। कार्ड वार्ड त सभु विराइजी विया अथई न। ऐं हा, हाणे त तुंहिंजे धीअ जी शादी धूमधाम सां थींदी। ॾिसजे सभु ॻोठ वारा पंहिंजे पंहिंजे कारिन में वेही करे तुंहिंजे धीअ जे शादीअ ते ईंदा। ऐं हा, खाधे में त तूं वैरायटी ठाराई हूंदी। इंडियन, चाइनीज़, इटालियन, राजस्थानी, मारवाड़ी ऐं ॿियो ॻह मणिया बि त तूं खूब ठाराया हूंदा। मुंडियूं, चूड़ियूं, वाला, फुलियूं, कंगणियूं, कंगण, कमर पट्टो, ठूठ पट्टो ऐं हा वॻा त तूं साड़ियूं ऐं सभु। बस माई बस, मुंहिंजो अंदर न साड़। छा सपना ॾिठा हुया पंहिंजी धीअ जी शादीअ जा। पर छा? सभु जवाब ॾेई बीठा आहिनि त असां कमु बंदि करे छॾियो आहे। तूं चई छा पई? छा सभु सचमुच कमु बंदि करे वेठा आहिनि? मां भोले बाबा जी कसम खाई थी चवां, न रांदो थो अचे, न कपड़े वारो, न सोनारो थो अचे। मुअन खे घर वेठे जो उन्हनि खे हराम जा माल मिलनि त उन्हनि खां कमु पुॼंदो कीअं? मूंखे त पीअण लाइ दारू ई नथो मिले। सभु दुकान बंदि करे वेठा आहिनि। पहिरियों पैसा न हुया त दारू मिलंदो हुयो, हाणे पैसा आहिनि त दारू ई नथो मिले।
मां कीअं पियां कीअं जियां? हिन मुए खे त रुगो पीअण जी पई आ। मुंहिंजे घर में सॼो पाणी भरजी वियो आ। किथे सुम्हूं, किथे वियाऊं, कीअं खाऊं? मुंहिंजे घर में त बांस ई बांस थी वई आहे। कीअं वियूं? कहिड़े कम जो अहिड़ो बंगलो? मुंहिंजे घर में त लाइट ई कोन्हे। बत्ती तो ॿारण वञा त शाख था अचनि। अहिड़े अंधेरे बंगले में वेही करे असां छा कयूं? असांखे बुक्स नथा मिलनि, स्कूल कीअं वञूं, टीचर बि नथी अचे। ॾाढो परेशान आहियूं, ॾाढो परेशान। ओके ओके, पर हाणे असां छा था करे सघूं? मूं ॿुधो आहे त तव्हां शंकर भगवान खे घुराए सॼे ॻोठ खे शाहूकार करे छॾियो आहे। हा हा, हाणे जो हाणे शंकर भगवान खे घुराए उनखे चओसि त हिन ॻोठ जा माण्हू जीअं हुआ तीअं थी वञनि। इहा शाहूकारी कहिड़े कम जी? तव्हांखे ई मुबारक हुजे। मुखी लगे तो अंदर लिकी बैठो आहे। मुखी साहब, ओ मुखी साहब। जय भोले जय भोले। छो भाई हेॾा परेशान छो आयो? तव्हां हाणे जो हाणे शंकर भगवान खे घुराए उन्हनि खे चओ, उन्हनि खे वेनती कयो त हिन ॻोठ जा माण्हू जीअं हुआ तीअं कनि। अरे भोले बाबा छा वांदो वेठो आहे जो मां हुनखे घुराईंदुमि ऐं उहो अची वेंदो? इहो सभु तव्हां ॼाणो। असां हाणे वञूं था, पर यादि रखिजो कॾहिं असांजी ॻाल्हि न ॿुधव जो घोट तव्हांखे पिटींदो। तव्हां केरु आहियो कंहिंजो भाग चेंज करण वारा? भगवान जंहिंखे जीअं ठाहियो आहे तंहिंखे तीअं ई रहण ॾियो न। हाणे असां वञूं था, पर यादि रखिजो। हाणे महिरबानी करे बोले बाबा खे घुराए प्रार्थना कयो त हे बोले बाबा मूंखे माफ़ कर जो मां तुंहिंजे कम में दख़ल अंदाज़ी कई। हुनखे हथ जोड़े वेनती कयोसि त हे बोले बाबा मुंहिंजे ॻोठ वारनि खे जीअं पहिरियों हुया तीअं करे छॾ। बराबरि आहे। भोले बाबा त हिकु पल में राज़ी थी वेंदो, पर जे नाराज़ थियो ऐं पंहिंजी टी अख खोलियईं त मूंखे ऐं सॼे ॻोठ खे भस्म करे छॾींदो। बाबा मूंखे त डपु थो लॻे। तव्हां चिंता न करियो, हू बोले बाबा यानी हिकदम भोलो आहे। तव्हांजी प्रार्थना हू जरूर मनींदो। तव्हां हुनजा सच्चा भक्त आहियो। तव्हां हिकु दफ़ो हुनखे पाॾाए त ॾिसो, तव्हांजो अर्ज़ जरूर अॻाईंदो। हा हा ठीकु आहे। मां ईअं थो करियां, विश्वकर्मा खे थो घुरायां, छाकाणि त हिन ॻोठ खे विश्वकर्मा ई जादुई नगरी ठाहियो आहे। उहो ई हुनखे पहिरियों वांगुरु ठाहे सघंदो। कुझु बि कयो पर जल्दी कयो, न त ख़बर अथव न असांजा ॻोठ वारा असांजे घर जे ॿाहिरां सत्याग्रह करे वेही रहंदा, असांजो जीअं जंजाल करे छॾींदा। ठीकु आहे, मां विश्वकर्मा जो आह्वान थो कयां। ऐं ॿुध, मूंखे डिस्टर्ब न कजांइ, सम्झे? हा। ओम विश्वकर्माय नमः। 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 चओ बच्चा, तो मूंखे वरी कीअं यादि कयो? प्रभु 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 तव्हां खां कुझु लिखियल कोन्हे। हिननि जादुई बंगलनि मां सभई ॻोठ वारा परेशान आहिनि। प्रभु हिन ॻोठ खे
पहिरियों वांगुरु बणाइण जी कृपा कयो प्रभु। भगवान शंकर खे पहिरियों खां ई ॼाण हुई त कोई भी इंसान फोकट जे मिलियल माल सां सुखी न रही सघंदो आहे। मेहनत सां कमायल धन सां ही इंसान आनंद करे सघंदो आहे। इहो त ठीकु आहे प्रभु, पर हाणे तव्हां मुंहिंजो अर्ज़ क़बूल कयो प्रभु। तुंहिंजो अर्ज़ ज़रूर क़बूल थींदो। भगवान शंकर मूंखे हिमालय पर्वत घुराए समझायो, चयऊं त हिकु हफ़्ते जे अंदर ही मुखी मोहनदास तोखे घुराईंदो ऐं ज़रूर चवंदो त हिन ॻोठ खे वापसि जीअं जो तीअं कर, छाकाणि त कुदरत सभिनी जो अलॻि अलॻि नसीब ठाहियो आहे। कंहिंखे ग़रीब त कंहिंखे शाहूकार बणायो आहे। विधाता सभिनी जो जन्म वक़्त ही लेख लिखियो आहे। अरे तॾहिं त हिन संसार जो चरखो थो हले। त पोइ प्रभु कॾहिं त हिन ॻोठ खे जीअं जो तीअं कयो। चिंता न कर, मां हाणे जो हाणे ही हिक पल में चपटी वजाए हिन ॻोठ खे जीअं जो तीअं कयां थो। चओ वजायां चपटी? साईं तरसो मां पंहिंजो बंगलो त ॾिसां त सही, तव्हां मुंहिंजे लाइ कीअं ठाहियो आहे। ज़रूर, हू ॾिस। सामू नजर अचे तो तुंहिंजो 686 नंबर बंगलो। हाँ प्रभु। कीअं सुठो आहे न? तू मूंखे स्वादी कोकी खाराई हुई, इन करे मां तुंहिंजो बंगलो ख़ासि ठाहियो आहे। वाह 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 वाह, छा त सुठो ऐं सुहिणो आहे। पर प्रभु तव्हांखे पक आहे त ही बंगलो मुंहिंजो ई आहे। हा, हिकु हफ़्ते लाइ त तुंहिंजो ई हो। हाणे ॾिस, हाँ ही छा, सब बंगला गुम? कमाल आहे। ठीक आहे, छा कंदुसि मां महर ऐं माड़ियूं? मूंखे त मुखी साहिब वटि रहण में ई आनंद ईंदो आहे। त हाणे मां हलां थो। न प्रभु, ईअं कीअं वेंदा? घटि में घटि गरमा गरम कोकी त खाई वञो, वरी अहिड़ो मौक़ो मिले अलाए न मिले। पर प्रभु वरी ईअं न चइजो सुर्ग में हली करे के गरमा गरम कोकी पचाए दे। न न न न, मां तोखे एतिरो जल्दी स्वर्ग में न वठी वेंदो। प्रभु मुंहिंजी आसीस तोते आहे। तूं सालनि ताईं पंहिंजे मुखीअ सां गॾु रहंदे। प्रभु, हाँ प्रभु केॾां विया?
समझे न अरे सावधान गया है ठाहियो आहे न हुनजो सिरमिटे जो ॿाहिरि हा हा ठाहियो ख़राबु विझणो आहे हा दुकानु घणे ॾींहं खां पोइ खुलियो आहे सुठे तरह कजो नालो कजो उन्हनि जो बि नालो थियो त जेके ट्रस्टी आया आहिनि उहे बि ख़ुशि थियनि ऐं खाइण वारा बि ख़ुशि थियनि ऐं ध्यान सां कजो कमु सभु पंहिंजे महिनत जी कमाईअ में ई आनंद आहे वाह भाई वाह। हरिओम दादी। हरिओम चओ की साहिब आहिनि छा? छो कहिड़ो कमु अथई? ज़रूरी कमु हुयो। वरी दारू पीअण लाइ पैसा खपनि छा? दारू तोबा 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 दारू पीअण मां बिल्कुलु छॾे ॾिनो आहे बंदि बिल्कुलु बंदि। तव्हां कहिड़ी बि देवी देवताउनि जो कसम खाइण लाइ चओ मां कसम खाइण लाइ बिल्कुलु तयारु आहियां। पोइ वरी कहिड़ो कमु अथई? छा आहे न हाणे मां दारूअ जो धंधो शुरू करण थो चाहियां। उन लाइ मुखी साहब खां रुगो 5 लख ओधर वठण लाइ आयो आहियां। छा 5 लख? सिर्फ़ 5 लख न। पिकनिक आहे प्यारन जी दिल वारन जी। पिकनिक आहे प्यारन जी दिल वारन जी। मिठड़न जी जियारन जी मिठड़न जी जियारन जी। पिकनिक आहे प्यारन जी दिल वारन जी। पिकनिक आहे प्यारन जी दिल वारन जी। हिते तव्हांजो आयो तव्हांजो अचणु ज़रूरी आहे। तव्हांजो अचणु ज़रूरी आहे। अरे चरिया सिवाय असांजी हर का ॻाल्हि अधूरी सिक्के जा 2 पासा आयूं जीअं अखर ऐं ॿूरिया। पिकनिक आहे प्यारन जी दिल वारन जी। पिकनिक आहे प्यारन जी दिल वारन जी। मिठड़न जी जियारन जी मिठड़न जी जियारन जी। पिकनिक आहे प्यारन जी दिल वारन जी। इंग्लिश धुन ते नचूं था
पर गीत सिंधी असीं ॻायूं था, पर गीत सिंधी असीं ॻायूं था। मौक़ो आहे मस्तीअ जो, दुनिया जा गम भुलायूं था, ॿई धूम मचायूं नचूं ऐं ॻायूं सुरीला साज़ वॼायूं था। पिकनिक आहे प्यारनि जी, प्यारनि जी दिल वारनि जी। पिकनिक आहे प्यारनि जी, प्यारनि जी दिल वारनि जी। मिठड़नि जी जियारनि जी, मिठड़नि जी जियारनि जी। पिकनिक आहे प्यारनि जी, प्यारनि जी दिल वारनि जी।